अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं, जुल्द ॿियो, बादशाहनि, वज़ीरनि ऐं सौदागरनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख़्श ख़ान बलोच, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड, जामशोरो सिंध, छापो 5 जनवरी 2014 ईस्वी। हीअ ॻाल्हि उत्तर ताल के कंबर खां ग़ुलाम नबीअ खां मिली। कहाणी शहज़ादो, वज़ीरज़ादो, लोहर ऐं खटी। हिकिड़ो बादशाह जंहिंखे हिकिड़ो सिकी लधो शहज़ादो हूंदो हो। शहज़ादे जी वरी वज़ीरज़ादे, लोहर ऐं खटीअ सां दोस्ती हूंदी हुई। चइनी दोस्तनि जी पाण में एतिरे क़दुरु प्रीत हूंदी हुई जो जेकॾहिं उन्हनि मां कंहिं बि हिक ते का मुसीबत ईंदी हुई त हर हिकु दोस्त कोशिशि कंदो हो त उहा मुसीबत मुंहिंजे ॿिए कंहिं दोस्त ते न अचे मगर मूं ते अचे। हिकिड़े ॾींहुं हिकिड़ो ॿियो माण्हू बि उन्हनि जी संगत में शामिलु थियण लाइ आयो। हिननि जी मर्ज़ी कान हुई त को धारियो माण्हू हिननि जी संगत में अचे, छाकाणि त केतिरियूं ई ॻुझियूं ॻाल्हियूं हू पाण में कंदा हुआ ऐं कंहिंखे बि पंहिंजे दिलि जो अंत न ॾींदा हुआ। पर लाचार हिन 5 माण्हूअ खे बि शहज़ादे जे चवण ते खणी पंहिंजी संगत में शामिलु कयाऊं। हिकिड़े ॾींहुं वज़ीरज़ादे शहज़ादे खे चयो त हिन धारिये माण्हूअ खे संगत मां कढणु घुरिजे, छाकाणि त असां जूं पाण में केतिरियूं ई ॻुझियूं ॻाल्हियूं आहिनि। मतां कंहिं दुश्मन हिन खे असांजे मथां जासूस करे मुक़ररु कयो हुजे ऐं असांजो राज़ किथां ज़ाहिरु न करे विझे। तंहिं करे हिन ओपरे माण्हूअ खां पाण खे गोशो करणु खपे। तंहिं ते शहज़ादे चयुसि त अदा उहा असांजी वॾी भुल चइबी जो हिकिड़े ग़रीब ऐं अशराफ़ माण्हूअ खे पंहिंजे मजलिस मां कढी छॾियूं। हीउ ग़रीब त असांजो दोस्त थी रहणु घुरे थो ऐं तमामु चङो माण्हू नज़र थो अचे। मूंखे उमेदु आहे त हिन माण्हूअ मां असांखे को ॾुखु कोन पहुचंदो ऐं हू असां सां वफ़ादार थी रहंदो। तोखे अजायो शक पवणु न घुरिजे। हुन ॾींहं खां वठी ही चइनि जे बदिरां सचुपचु 5 दोस्त थी पिया। पोइ हिननि 5 ई दोस्तनि जूं पाण में राज़ जूं ॻाल्हियूं हलणु लॻियूं ऐं कुर्ब मुहबत सां गॾु गुज़ारणु लॻा। बादशाह खे हिननि 5 ई ॼणनि जी संगत जी ख़बर हुई। हिन शहज़ादे खे घणो ई सम्झायो त उहे दौलत जा बुखिया दोस्त आहिनि जे मुसीबत जे महिल भॼी पासो कंदा, तंहिं करे उन्हनि जी संगत खे छॾ। पर शहज़ादे कंहिं बि तरह पंहिंजनि दोस्तनि खे न छॾियो। उहो हाल ॾिसी बादशाह वझ पियो ॻोल्हींदो हो त कंहिं तरह उन्हनि ते मुसीबत अचे त पोइ दोस्तीअ जी पाण ई ख़बर पवंदी। हिकिड़े ॾींहुं रस्ते तां ईंदे उन 5 संगतीअ जो कंहिं माण्हूअ सां तकरार थी पियो। हिन कनंदे ई तरार उन शख़्स खे उफ़ट मारे विधो। सिपाही ग़रीब दोस्त खे पकिड़े बादशाह वटि वठी आया। बादशाह खां उस पुछियो त खून तो कयो आहे? हिन जवाबु ॾिनो त हाओ जीअंदा क़िबला, उहो ॾोह मूंखां थियो आहे। शहज़ादे जे दोस्तनि मां हिकिड़े खे फाथल ॾिसी बादशाह ख़ुशि थियो ऐं ख़्यालु कयईं त हाणे ॿियनि दोस्तनि जी ख़बर पवंदी। सो यकदमि हुकुम ॾिनई त हिन शख़्स खे सुभाणे सुबुह जो फांसीअ चाढ़ियो वञे, अॼोकी राति क़ैद में रखियो वञे। बादशाह फ़ैसिलो कयो। अञा दरबार में ई वेठो हो त शहज़ादे अची सलाम कयो ऐं बादशाह खे हथ ॿधी चयाईं त बाबा साईं, उहो खून मूंखां थियो आहे। तव्हां बेगुनाह हिन वीचारे खे खणी क़ैद में रखियो आहे। बादशाह उहो ॿुधी पहिरें संगतीअ खे क़ैद मां कढी शहज़ादे खे बंदि करण जो हुकुम ॾिनो। अञा उते ई हुआ त मथां वज़ीरज़ादे अची ठका कयो ऐं बादशाह खे झुकी सलाम करे अर्ज़ु कयाईं त बादशाह सलामत, तव्हां शहज़ादे खे बेगुनाह क़ैद में रखियो आहे। उहो ॾोह मूंखां थियो आहे त शहज़ादे खां, तंहिं करे हिन खे आज़ादु करे सज़ा मूंखे ॾिनी वञे। उते बादशाह कुझु हैरान थियो, पर हिन खे त दोस्तनि जी दोस्ती परखिणी हुई, तंहिं करे हुकुम ॾिनाई त शहज़ादे जे बदिरां वज़ीर खे क़ैद में विझो। अञा उन्हनि ई ॻाल्हियुनि में हुआ त मथां लोहर दोस्त बि अची दरबार में पहुतो ऐं यकदमि बादशाह खे चयाईं त वाह साईं वाह, वाह जो इंसाफ़ था करियो। ॾोह करे हिकिड़ो सज़ा भोॻे ॿियो। असुल में खून मूं कयो आहे। वज़ीरज़ादे खे त असुल ॻाल्हि जी ख़बर बि कान्हे, तंहिं करे सज़ा मूंखे ॾियो। हिन लाचार थी वज़ीरज़ादे खे आज़ादु करण जो हुकुम ॾेई खणी लोहर खे ॿधायो। अञा घड़ी बि कान गुज़री त 5 संगती खटी कपिड़ो ॻिचीअ में विझी ॾकंदो ॾकंदो अची दरबार में किरी पियो। बादशाह खां उस पुछा कई, तॾहिं हथ ॿधी चयाईं त जीअंदा क़िबला, असुल ॾोहारी आउं आहियां, पर हिननि दोस्तनि मुंहिंजी जान बचाइण लाइ पाण ते ॾोह आंदो आहे। उहा शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे जो आउं
ॾोह करे लिकी वञा। विचां ॿियो को बेगुनाह दोस्त फांसीअ चढ़े, तंहिं करे आउं अची हाज़िर थियो आहियां। हाणे हिननि चइनी दोस्तनि खे छॾे मूंखे सज़ा ॾियो। बादशाह हिननि जे दोस्तीअ जो उहो मिसाल ॾिसी हुकुम ॾिनो त ही 5 ई ॼणा ॾोह जा ॾोहारी आहिनि। तंहिं करे जेसीं ताईं उहा ख़बर पवे त खून कंहिं कयो आहे तेसीं ताईं फ़ैसिलो न थी सघंदो। हाणे सुभाणे उन बाबति वधीक जांच कई वेंदी। अॼु हर को पंहिंजे पंहिंजे घर वञी थाको थिए। राति थी त बादशाह ख़्यालु कयो त ही 5 ई दोस्त अॼु राति ज़रूरु पाण में मिलंदा ऐं खून बाबति ख़बरचार कंदा। तंहिं करे छो न लिकी लिकी संदनि ॻाल्हियूं ॿुधजनि। जीअं हिकिड़े पासे उहा ख़बर पवे त हिननि में सचो ॾोहारी केरु आहे, ॿियो त उहा बि ख़बर पवंदी त अॻिते हली कहिड़ी सलाह था बीहारनि। बादशाह चमड़ा पोश करे अधु राति जो अची उन ई जाइ में लिकी वेठो जिते ही दोस्त गॾिबा हुआ ऐं रिहाण कंदा हुआ। छा थो ॿुधे त शहज़ादो पंहिंजे दोस्तीअ खे सचे साबित करण लाइ दोस्तनि खे पियो चए त जॾहिं बादशाह असां मां कंहिंखे बि फांसीअ जो हुकुम ॾींदो त आउं खेसि खंजर सां मारे विझंदुसि। उनखां पोइ बादशाही ज़रूरु मूंखे मिलंदी। पोइ कंहिंखे बि ताक़त न आहे जो मुंहिंजे दोस्त जे वार जो बि नालो वठे। वज़ीरज़ादो चवणु लॻो त जेकॾहिं असां मां कंहिं बि हिकिड़े दोस्त खे माराईंदो त आउं वरी अन्न में ज़हर मिलाए छॾींदुसि। बादशाह खाइण सां ख़तमु थी वेंदो। पोइ शहज़ादा तूं बादशाह त आउं वज़ीर। हिननि दोस्तनि मां हिकिड़ो सिपह सालार, हिकिड़ो ख़ज़ानची ऐं हिकिड़ो कोटवाल बनाईंदासीं। उते लोहर बि पंहिंजी राय पेश कई। चए बादशाह जी कचहरीअ वारी सॼी इमारत हिकिड़े लोही कल्ह ते बीठल आहे। आउं उनखे धकु हणी सॼी जाइ किराए मैदान करे छॾींदुसि। पोइ जेकी बि उन ई जाइ में हूंदा से सभु बादशाह समेत ख़तमु थी वेंदा। उन बाद खटरी चवणु लॻो त बादशाह जॾहिं दरबार में वेंदो तॾहिं ज़रूरु कपिड़ा बदिलाईंदो। आउं उन्हनि कपिड़नि खे अहिड़ी ज़हरीली दवा लाए छॾींदुसि जो हू कपिड़ा पाइण सां मरी वेंदो। बादशाह हिननि जी उहा समूरी गुफ़्तगू ॿुधी वॾे फ़िक्र में पइजी वियो। सुबुह थियो त दस्तूर मूजिबि खटरी कपिड़ा खणी आयो, पर बादशाह चयसि त अॼु साॻियनि कपिड़नि सां दरबार में वेंदुसि। वरी मानी आई त बादशाह पाण त उहा न खाधी पर ॿियनि खे बि खाइण खां मना कयईं। बादशाह निरानू दरबार में आयो त शहज़ादे ऐं फरियादीअ खे दरबार में हाज़िर ॾिठाई। उते फरियादीअ खे चयाईं त तूं जेकॾहिं मुंहिंजे सिर ऐं बादशाहीअ जो ख़ैरु घुरी त पोइ खून जो एवज़ असां खां वठि। उन लाइ तूं केतिरो बि नाणो चवंदे त असीं भरे ॾींदासीं। जेकॾहिं न त आउं ऐं हीअ सारी हुकूमत तबाह थी वेंदी। आख़िरकार बादशाह जे चवण ते फरियादीअ खून जी कसास वठण खां हटियो ऐं बादशाह खे चयाईं त जीअंदा क़िबला अव्हीं को फ़िकिर न करियो। हीअ त हिकिड़ो सिर हो, पर 1000 सिर हुजनि त बि अव्हां जे मथां क़ुर्बान कजनि। मूं खून बख़्श कयो। उहो ॿुधी बादशाह हिन खे मालामाल करे छॾियो। बादशाह पोइ शहज़ादे खे वेझो अचण जो इशारो करे सिपाहियुनि खे हुकुम ॾिनाई त हिन जी तलाशी वठो। तलाशी वठण ते हिन वटां हिकिड़ो खंजर निकितो। वरी दरबान खे हुकुम कयाईं त कचहरीअ वारी फलाणी जाइ ते को माण्हू बीठल हुजे त उनखे झले अचु। दरबान वञी ॾिसे त उते हिकिड़ो माण्हू आहे जो वॾाण रखियो वेठो आहे ऐं ज़रे घटि थिए कचहरीअ जो ख़ात्मो कयाईं। पर दरबान अची पकिड़े विधुसि। वरी खाधो घुराए ॾिसनि त सॼो साओ थियो पियो आहे। कुते खे गिरह खणी विधाऊं त छड़ी बि कान आयाईं। वरी कपिड़ा घुराए ॾिठाऊं त ज़हर लॻण सबबि ख़ाक थिया पिया आहिनि। पोइ बादशाह चयो त राति मूं हिननि दोस्तनि जी गुफ़्तगू ॿुधी हुई। जेकॾहिं आउं जवाबदार खे फाहीअ जो हुकुम ॾियां हा त असीं सभु मरी वञूं हा। पुटु मूंखे खंजर सां मारे हा, वज़ीरज़ादे मानीअ में ज़हर मिलायो हो ऐं खटरी कपिड़नि जे रस्ते लोहर ऐं असां सभिनी जे मथां जाइ किराए नाश करे छॾे हा। बादशाह पोइ शहज़ादे ऐं उन जे चइनी यारनि खे वॾा वॾा इनाम ॾेई चयो त दोस्ती बेशक तव्हांजी सची चइबी। तव्हीं बेशक हिक ॿिए सां वफ़ादार आहियो।